अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसि वल जान अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना जाहदू फ़ीना लनहदियन्नहुम सुबुलना वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र वलौ अन्न क़ुरआनन सुय्यरत बिहिल जिबालु औ कुत्तिअत बिहिल अर्ज़ औ कुल्लिम बिहिल मौता वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम तबर्रकतु बिल क़ुरआन फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम दख़लतुल जन्नत फ़ी लैलतिल मिअराज फ़समिअतु फ़ीहा क़िराअतल क़ुरआन वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अस्सियाम वल क़ुरआन यशफ़अआन लिल अब्दि यौमल क़ियामह वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त बाआवाज़ बुलंद मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। रज़ा करे को मुखा परे छो बे मुझे सामू मानन के कुछ न छो वो हजारे मानू रोड ते बिठा उनन के छोंदा जलसे में रज़ाकारन के गुजारिश आ त जेके मानू रोड ते घुमन फिरन पिया स्टालन ते बीठा आहिनि उन्हनि खे मिन्नत समाजत करे दाढ़ीअ ते हथ रखी इकराम असां उन्हनि खे जलसे में विहारे हे रज़ाकार असांजे मथां लट्ठियूं खयूं बीठा आहिनि इज़राइल वांगुरु असांजा मरूं था छा हेॾो रज़ाकारनि जो जथो आयो आहे त जेके माण्हू रोड ते खाम खां फिरनि पिया या साईं साले जे मदरसे में खटूं वेठा छिननि साईं जा त महिमान आहिनि साईं वीचारो छा चवंदो रज़ाकारनि जो कमु आहे त उन माण्हुनि खे मिन्नत समाजत करे इकराम सां बाहूं ॿधी अल्लाह जे वास्ते आया आहियो त जलसो हले पियो पंहिंजे वक़्त खे क़ीमती बनायो सभई माण्हू मदरसे में पिया आहिनि रोड ते पिया हलनि मेलो आहे जलसो आहे इन जे मां गुज़ारिश थो कयां रज़ाकारनि खे त अल्लाह जे वास्ते जेके माण्हू रोड ते घुमनि फिरनि था या मदरसे खाम खां माण्हू पंहिंजो टाइम ज़ियान था कनि या खटुनि ते वेठा आहिनि महिमाननि खे तकलीफ़ उन्हनि खे मिन्नत समाजत करे जलसे में वठी अचो अल्लाह जे रज़ा ख़ातिर। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लमा दख़ल रमज़ान शद्द मइज़रहु वअयक़ज़ अहलहु वअहया लैलहु वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम या अय्युहन नास क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम शहरुन मुबारकुन व शहरुन फ़ीहि लैलतुन खैरुम मिन अल्फ़ि शहर जअलल्लाहु सियामहु फ़रीदतन व क़ियाम लैलिही ततव्वुअ मन तक़र्रब इलल्लाहि बिख़स्लतिन मिनल खैर कान कमन अद्दा फ़रीदतन फ़ीमा सिवा व मन अद्दा फ़रीदतन कान कमन अद्दा फ़रीदतन फ़ीमा सिवा व हुवा शहरु सब्र व सब्रु सवाबुल जन्नह व शहरुल मुवासात व शहरुन युज़ादु फ़ीहि रिज़्क़ुल मोमिन वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। सभई दोस्त बाआवाज़ बुलंद मदीने वाले साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजीह मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। लौला को जंजे शान में सब जो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ से जो सुभान अल्लाह। बैयत बुलंद करो जो सुभान अल्लाह। बैयत 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 ए हजारन जो लखन जो इज्तिमा दुनिया के पैगाम पियो दे तो मोहम्मद जी तालीम क़यामत तक हलंदी रहे। दादा छोरा था जो सुभान अल्लाह। लौला को जंजे शान में शायर सोचे मां सजी दुनिया ते नजर फेराई सबनीन जो बोलियों बुधम पो तवज्जो कयम त सजी दुनिया मोहम्मद जो शान पई बुधाए। लौला को जंजे शान में बलगलो ला बिकमालिही शक्कल कमर आसमान में जाते अमेरिका जा मिसाइल न पहुंचा, लंदन जा बम न पहुंचा, साइंसदानन जी साइंस न पहुंची, उथे मोहम्मद जे इशारे की ताकत पहुंची चुकी है। लौला को जंजे शान में बलगलो ला बिकमालिही शक्कल कमर आसमान में कशफत दुजा बिजमालिही पर एहड़ो ना आए जहान में हसनत जमीउ के साली फरमानो आ फुरकान में सल्लु मजमो वडो आवाज अचण खपे सल्लु सल्लु अलैहि व मुरसल वयो अफला के आ बलगलो ला बिकमालिही। दादा छो न था जो सुभान अल्लाह। कुछ कुछ तो मोली साले जो भतो हलाल क्यों दादा बुलंद आवाज से मां शुगर जो मरीज आ 4 बजे हैदराबाद में निकतो न चाह न पानी ऐं तहां ई आयो जड़ो इंडिया में पंध आया। कुरान घुरायो थव रब घुरायो थव मोहम्मद जो कुरान जे जलसे में हिते मानू पाण ही थोरे ईंदा हिते उहे ईंदा जेके रब घुरायो आहे। अल्लाह आलमल के चूंडियो बुधाइण ला पर तहां के वरी चूंडियो तई बुधण जे लाए। सुम्मा औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना रब तो चए मां कुरान ला चूंडींदो हां एकड़ा पढ़ाईंदा आहिन ॿिया गोॾा भञी कुरान पढ़ा जदो मुरसल वजो अफला के आ बल गलो ला बिकमालिही जय माह के क्यों चाको आ कशफत दुजा बिजमालिही हुस्न जंजे जी हाका आ हसनत जमीउ के सालिही फरमाइयो रब पाक आ सल्लु सल्लु अलैहि व 27 रजब मेराज हुयो। काई रजब जेको महीनो गुजरियो केड़ो हो ये जेको हले दो हाने जेको इंदो अचे व पियो रमजान पन्ने वारो कराची टपी आयो आ अचे पियो अचे मुखे बेगलो पोड़ो चे मरी आसो हेल त जून में तो अचे मुझो पोड़ा मर न ईमान हुंदो त बार बरोदा रखदा बाकी ईमान न होंदो हेड़ा बुंड अन्न जी बोरी रखो तो भाग्य ते साफ न पटे। रमजान आयो शीशी हथ में केड़ा पेट में हरकत न तो ईमान में हरकत। जन्नत कमाण जो महीनो पियो अचे नफल पढ़ त फर्ज जो सवाब फर्ज पढ़ त 70 फर्जन जो सवाब एकड़ो जुम्मो पढ़ 70 जुम्मन जो सवाब एकड़ो कुरान जो खत्मो पढ़ 70 खत्मन जो सवाब। मोगा बेगड़ो हमरा बुझे भला रमजान में मानू मस्जिद में घणा छो था चन मुझे रमजान में वदा शैतान हुंदा न बदल नंढन का पन्ने वारा बे डाढा ठका 27 रजब मेराज वयो एड़ो रुतबो कह नबी जो न थियो जुती पेरन में मथे अर्श घुमियो केडो कुर्ब थियो आ कुर्बदार मथा कंजो पाड़े में बीमार बुधन भरे पेर पुछड़ त का पाड़ बदन गुस्ताख कलामी न कई अथऊ न कभी गुस्ताख कलामी न कई अथऊ न कभी हर नए सिज जी सलामी न कई अथऊ न कभी ये जमीयत पंहिंजी जान आ ये मता के नकुल जे पोया लगो ये जमीयत पंहिंजी जान आ उन सां त नाए हिसाब कहीं गैर जी गुलामी न कई अथऊ न कभी।
टुकरा करियो जी भाटियो संद संद के भल काटियो या ट्रेकुन जा गोला हणी बलसा के बूसाठियो पर हटबो न हाणे पोइ थे जेको हटे बेईमान आ सिर्फ दीन ता कुर्बान आ सिर्फ दीन ता कुर्बान। अल्हम्दुलिल्लाह सांजे बिरादर मुकर्रम भाईरन केड़ो दोस्त हजरत मौलाना साईं मोहम्मद साले साहब जे खुसूसी दावत थे मदरसे जे सालाना इज्तिमा में जो उन्वान तालीमी कॉन्फ्रेंस है हे हजारन जो इज्तिमा यो बुधाए पियो तो पन्ने आकल जे आस पास जा गैरतमंद मुसलमान अज भी मोहम्मद जे कुरान ते जान देने जला तैयार है। केड़ा केड़ा मुजाहिद यो अज़म खणी आया यो बैयत त बुलंद करे ॾेखारियो बैयत बैयत नारे तकबीर शान मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान ऐ मौलाना साले जो दावत है हजारन जो इज्तिमा यो साबित पियो करे जेके चवन पिया तो डॉक्टर जे शहादत का वो जमीयत खत्म आ जमात खत्म आ जो बंदी मायूस है मौलाना फजल रहमान जा कारकड़ा मायूस थी विंदा कुरान जी गाल न कंदा इस्लामी निजाम जी गाल न कंदा कुरान जे तालीम जी गाल न कंदा मस्जिद मदरसे जी गाल न कंदा रब्बे काबा जो कसम ना 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 असा मौली साले जो जलसे में हजारन जो इज्तिमा अज भाई तो तक कयो तरत तुझे आखिरी कतरे दे कुरान जो दुश्मनन सा जंग जारी रखन आसे वखलतुल जन्नत फी लैलतिल मेराज मेराज वारी रात मां मोहम्मद जन्नत में कदम रखियो जन्नत मां भी कुरान जो आवाज पे अचे दादा छोरा था जो सुभान अल्लाह बुलंद आवाज छा जन्नत में भी कुरान जन्नत में कुरान जो आवाज हुजूर फरमा जिब्रील ही केरा ही हारिस बिन नौमान जो पुट्टा बरकत कुरान में आ हुजूर तो फरमा तबर्रकतु बिल कुरान बरकत कुरान में आ ओताक जी बरकत बनिया जी बरकत फसल जी बरकत घर जी बरकत खुदा जो कसम कब्र जी बरकत मोहम्मद जे कुरान में है जोर से अब मानू जो मरी विंदो छा पढ़ंदा आयो गालायो कुरान शरीफ पढ़बो ना अंग्रेजी न था पढ़ो गिट मिट देश में से लगन दपिणे के पादर सवाया कब्र में भी कुरान कम अचे जी कावड़ कुरान ते मदरसा न हुजन मस्जिद न हुजे मौलवी न हुंदो त पिणे जो जनाज़ो केर पढ़ा कुरान क़यामत तक हलंदो हुजूर फरमा तरक्तु फीकुम अमरान मां मोहम्मद बशयूं ॾेयूं थो वञा चुमड़ी पइजो ॾाढा हिकिड़ो अल्लाह जो कुरान हाणे त अचे वठो रमज़ान शरीफ़ कुरान पाक जे सालगिरह जो महीनो रमज़ान जी पहिरीं बरकत कहिड़ी आहे शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फीहिल कुरान हाँ चंड ॾिसजे तरावियों पहिरियों पढ़ो रोज़ो ॿिए ॾींहुं रखो पहिरियों कुरान आहे अचे वठो रमज़ान जब रमज़ान में रात जो ऐलान तो थे और रोजेदारो अल्लाह जा प्यारो उठो 3:30 थी विया सब मानू उथन था नंढा वड्डा अमीर गरीब पोढ़ा जवान मर्द औरतों रब आसमान जा दर खोले मलाइका पन्ने में ट्राकोड़ा पे जन खैर था है मौलाइन के तुझे रमजान उठारियो है दादा छोरा था जो सुबह बुलंद आवाज ऐसा चोबला सुभान अल्लाह ते टेक साजा दादा पाबंदी मथन लाउडन दे सुभान अल्लाह ते पाबंदी काने जोर से नवाज शरीफ गंजे हर शय ते टैक्स आयो पर सुभान अल्लाह ते टैक्स खबर तो सुभान अल्लाह जी माना चा सुभान अल्लाह जी माना अल्लाह पाक का खाण का पीण का हलण का सुमण का औलाद का बच्चन का मौत का जमल असा चवंदो ना अल्लाह पाक का रब तो चए हल जज़ाउल ihsan इल्ला ihsan चंगाई जो बदलो चंगाई मलाइको जेके चवन था रब
पाक उनके गुनाह का पाप करे छड़ियो भैया त बुलंद करे जो सुभान अल्लाह भैया त भैया है मुजाहिदन जो काफिलो रहमत कुरान में आ उधर फरमाए 4 आवाज दुनिया में हुंदा क़यामत कोन ईंदव हिकड़ो बांग जो आवाज दादा छोरा दाजो सुभान अल्लाह बांग 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 सा असांजी निस्बत हुजूर फरमा कुलू कमा क़ाल अल मुअज्जिन जे बांगो जो जवाब दो बांगो जे अल्लाहु अकबर कहां भी सागा लफ्ज बांगो जे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह कहां भी सागा लफ्ज बांगो जे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह कहां भी सागा लफ्ज जेतरो बांगे के सवाब ओतरो जवाब देने वाले के भी सवाब सोहने बिलाल के छा इज्जत मिली बांग जो करे महबूब जे गुलामिया जो करे मेरा जवारी रात घूमे फरशते जुतिये जो आवाज अरशते अल्लाह वाह सोना काफर मारे मारे थक जी पिया हेठों टांडा सीने ते पत्थर पर जवे पियो आहद छा पियो जाए छा जो बंधन जो नारो इहो आहे ॾाढा दणो छा छा अल्लाह सबक ॾिनो आहद मिठे मोहम्मद जो ऐलान आहद साहबा जो ऐलान आहद पीरान पीर जो ऐलान इहो त रब अकेलो आहे जो बंधन जो ऐलान रब अकेलो आहे हाले जे बारे जो ऐलान रब अकेलो आहे बेर शरीफ जो ऐलान रब अकेलो आहे अमरोट वारे जो ऐलान रब अकेलो आहे पर शहीद इस्लाम डॉक्टर खालिद शहीद रहमतुल्लाह रद में वेंजी नारो हणी वियो रब अकेलो आहे पर कायद जमीयत जो नारो इहो आहे त अल्लाह अकेलो आहे जेके चौथा रब अकेलो आहे बैयत बुलंद करे जो सुबह बैयत जो अकेलो मक्के जो मुशरिकन जो झेड़ो भी न तई हो चवंदा अकेलो कोन्हे ऐं असां वारा 360 गॾु अथसि जे अजो को मुशरिक पियो चए साईं काॾे वञे क़ुरान में लिखियल आहे चवनि पिया अजल आलिहत इलाहु वाहिद हिकिड़े जी दावत हे 360 काॾे अल्लाह हुजूर फरमायो मांखे मोकिलियो बि हिकिड़े अल्लाह मां मोहम्मद दावत बि हिकिड़े जी ॾियणा आहे सीने ते पत्थर पिया हेठों टांडा जे पियो आहद 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 सोहना बिलाल इहो नारो छो थो हाणे चए इहो नारो मांखे मुंहिंजे मिठे मोहम्मद सेखारियो आहे यार ॾाढा छो नथा चओ सुभान अल्लाह चओ भला अल्लाह चओ समद चओ रज़ाक चओ मालिक चओ खालिक चओ कुरान तो चे कुलदुल्लाह अब्दुर रहमान अय्यम्मा तदु अल्लाह भी वहिया रहमान भी वहिया रहीम भी वहिया मालिक भी वहिया सत्तार भी वहिया फलउल अस्माउल हुस्ना सभई सोना नाला जेको नालो वठी सॾींदो जीव जीव करे जवाब ॾींदो आहे बांग जो आवाज़ क़यामत कान ईंदव कुरान जो आवाज़ असांजे घरनि मां टीवीअ जो आवाज़ सहरा कुरान त पढ़ो ई नथा न कुरान जो आवाज़ क़यामत कान ईंदव जे पे आए चौन मदरसा न हुजन ते बिया मदरसा वधन मुशरफ जो मदरसा न हुजन तॾहिं आ 7000 पोइ थी विया 14000 दादा छोना दाजो सुभान अल्लाह वरी ही आयो हजरत मौलाना नवाज शरीफ गंजो रहमतुल्लाह अलैह मदरसा न हुजन सुबह दा सूबेदार सीटियो बीठो रजिस्टर करायो रजिस्टर ठक्का जो थियो त हाणे थी आहिनि 40000 यार ॾाढा छोरा था चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां
अगले अगले साल मक्के पाक में मक्के शरीफ वारन वरी कॉन्फ्रेंस को उठाई रिपोर्ट वतो त हिन साल कुरान जा हाफ़िज़ केतरा थिया के मुल्क चो 2000 के चो 3000 के चो 4000 असां जे पाकिस्तान जो नुमाइंदो मौलाना हनीफ चालंदरी वो भी उते पहुतल हो वफाकुल मदाद जो जन्नत सेक्रेटरी वो उते बीठो जो अल्हम्दुलिल्लाह हिन साल पाकिस्तान में जो बंदन जे मदरसन में जिन कुरान याद करे हिफ्ज़ जो इम्तिहान दई सनद हासिल कया वो भी हिकड़े साल जा हाफ़िज़ 40,000 का मथे है कुरान कुरान जा आशिक भैया तबला करे जो सब भैया तकबीर शान मुस्तफा शान कुरान अजमत मुस्तफा नारे तकबीर है कुरान ते चौकी जन बारा जो बंदी आहल तने सजी दुनिया कावड़ियाला अमेरिका चे तो देवबंदी न हो जाए यहूदी चवंदा देवबंदी न हो जाए ईसाई चवंदा जमियत वारन पर रब तो चाहिए क़यामत ताईं हलंदा रहंदा ॾाढा छोर था जो सुबह छो त जुर्रत ही न वठा ब्रिजने का कोठरी जंदो आजा ब्रिजना न मुर्स माण्हू का वाणियो वठी आयो बंदूक हाणे बंदूक त आंदई फेर कीअं करे जो बे के जे मुखे झले बी त मां फेर कया बे जो टे के टे जो चौथे चौथे 9 ॼणा हिकड़े के झले बीठा हाणे हवाई फेर पियो करे डज़ जो के अंदर 9 ही वाणिया किरी पिया दिल भर दियो बंदा आलिम अज कुरान बुधाइण आया तई दिल भर दियो बंदा दिल भर दियो बंदा दिल भर दियो बंदा आलिम अज कुरान बुधाइण आया तई शिरक कुफर के दूर करे ईमान बचाइण हाणे पंजाब असम्बली कुरान के खिलाफ बिल आंदो पाकिस्तान के कई लीडर न गालायो भला सलाम कर कायद जमीयत मौलाना फजल रहमान के जे लाहौर के अंदर इजलास को ठाए टोटल मजहबी जमात घुराए जे ईमान जो मसइलो है बिल कुरान के खिलाफ एकड़ी प्रेस कॉन्फ्रेंस मौलाना फजल रहमान के जे खबरदार तुम्हारा ये बिल फजल रहमान हवा में उड़ा देगा अकल हिक कई भाई गंजा पेरन में अची गिरस जो तो जुर्रत मौलाना में न तो इमरान 3 महीना 12 बच्चन सूदो रोड ते वेठो हो कयो बेलचे जड़ो बूत मैं फजल रहमान के वजूद को खत्म कर दूंगा तो केर थींदो आ तो अमेरिका जो छाड़तो आ फजल रहमान क़यामत तक मुसलमानन को हीरो है जरा धनो लगायो तरे देखा मौलाना असेंबली में तकी रखे असां जे हैदराबाद में हजारे मानू टीवी ते गड थिया अज मौलाना जे पार्लियामेंट में तकी रहा खुदा जो कसम टीवी ते वे झलको लेकारियो हजारे मानू दिठो अल्लाह मौलाना जे तकी रहे 35 मिनट ताड़ियों लगियो टोटल असेंबली जा मेंबर ओथे बिठा वजीर आजम जो इस्तकबाल एडो नथियो जदो मौलाना जो इस्तकबाल ऐलान पियो थे त पाकिस्तान में लीडर आए तकात जमीयत मौलाना फजल रहमान आए तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर मकायद जमीयत के इन हजारन जो इज्तिमा में मौलवी सालिह जे तालीमी कॉन्फ्रेंस में बंदे आकिल जे जमात जे तरफा मौलाना जे सलाम तो पेश कया तो जो इसको ताओ आए हर जाबर जे ज़ात आ गया तो जो कंद झुका जो ना है के भी लात मनात आ गया आदा आया डाट करा पर तो के उनको ओडो ना है हर कहीं पांजो असल छडियो आ पर मौलाना फजल रहमान तो जे असल के लोट ही ना है दादा तो जो सुभान अल्लाह बुलंद आवाज सा 4 आवाज हुंदा क़यामत को नहीं दवा हिकड़ो बांग जो आवाज एक बियो कुरान जो आवाज हाँ हाँ कुरान जे आवाज के दबाण की कोशिश कई मुल्क मुसलमानन जो कुरान के खिलाफ साजिश ज़ाहिर में चवंदा मदरसो बंद कयो पर छो त असांजो सॼो दीन कुरान में आहे कुरान मदरसे में हाँ हाँ साजिश त ॾिसो न पूरो दीन कुरान में नमाज छा में
हज रोज़ो तबलीग कुरान जेको ए दीन जो हुक्म कुरान कुरान अल्लाह तरे असांजे मौला फजल रहमान पाकिस्तान में कहो इमरान जिंदाबाद कहो जरदारी जिंदाबाद कहो नवाज हिकिड़ो मर्द कलंदर काज जमे मौला फजल रहमान करे कराची में पेशावर में लाहौर में हिन तुझे सखर में लखे मुसलमान गॾ करे पूरी मीडिया घुरा अमेरिका कुत्ते के जवाब न ओ अमेरिका खबरदार फजल रहमान जे जमात जो नारो इहो आहे मोहम्मद जो इस्लाम क़यामत तक जिंदा राज आहे ये के चौथा इस्लाम जिंदाबाद भाई हथ बुलंद करे ॾेखारियो जो नारो इहो आहे इस्लाम तकबीर इस्लाम जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान शिरक के रूप में इंदो जो बंदी मुकाबलो कंदा कतन बच्चो इनकार कंदो जो बंदी मुकाबलो कंदा सहाबत तबर्रो कंदा जो बंदी मुकाबलो कंदा मदरसन के खिलाफ एक्शन करंदे ए जमीयत जजोदा मौलाना फजल रहमान जकार कोना तो जो रास्ता रोकीदा रब्बा साके पैदा ही न जे करे कयो क़यामत तक मोहम्मद के कुरान ते चौकी दीदार कुरान के खिलाफ साजिश न कयो असांजो मायूं तो कुरान जे वेझो ही ना अमा अतहियात अचे तो ओह रबियल ओह इनाते ना ओह कुल होला में गुआउंदा ही कोनी सहरा सब याद दंद तरण लजा दंद भले में जे किले ठोकण माँ भली तो बच्चा भला माँ बीबी मरियम जेड़ी बच्चो ईसा अलैहि सलाम माँ अम्मा हाजरा जेड़ी बच्चो हजरत इस्माइल जे माँ अम्मा आमिना जेड़ी बच्चो मिठे मोहम्मद जे माँ अम्मा फातिमा जेड़ी तो बच्चा हसन हुसैन बाकी माँ हुंदी खैरा जेड़ी तो पुट हुंदा खूनी जेड़ा सजो मदार माँ ते सजी रात असांजो मायूं ड्रामे ते वेठियो न अध मां छोरे के लगी खनी जी बुख ये अध ड्रामे मां जे आ मर्रो निभागा वठ जे मंदरन में बुजा जला पी जा पैर धोंदो वो भगा बीजान मोली सालिया तावीज तरे छोरे के गीचे में बधा तावीज न बध ट्रैक्टर जी कीण बधे हाथ सां तो बेड़ो बोड़ियो छोरे जो बचाओ पाण के गलत कमल खा असां निंदण का ना आयो असां के जमण शर्त इस्लाम चीच खां वरतो कुल मौलूद यूलद अलल फितरा मुसलमान जे घर बार जमे सजे कन में बांग ये वरी में जे छेणे जेडो केक वठी ना छची वरी साल पूरो थींदो वरी केक वठी दा सखर मां हेदा अब छाए साल गिरा साल साल गिरा चढ़ा नहीं गिरा भंग पीती वही जा गिरा पुट तो खां परे पियो थे कबर जे वेझो पियो थे केक न कट रो असां निंदड़ कान आयो असांजो वारिस मिठो मोहम्मद आहे उधर फरमा मुसलमान जे दरबार जमे सजे कन में बांग खबे कन में तकबीर नालो भलो सतेनी अकीको या रसूला तरीको फरमा पुट जमे बकरियों को न्याणी जमे हिकड़ी बकरी को सतेनी नहीं जावल बार जो मथो कूड़ियो ये वार वजन कयो जेतरो वजन ते चांदी खैरात कयो सही फायदो बच्चो कुदरत जे हथन में इंदो रब बीमारिन का बचाए छड़ी छापियो असांजो नबी समझाए सतंडी हल्का मथे नहीं जावल बार जवार न रखो ये पलीत वार मां जे पेटा खड़े पलीत वधी कर रखंदो जिन वेंदा छोरो बीमार दिलो जमण सा केनू ला लगंदा असांजो मायूं मथो कुड़नी न थुने ना बा कल जाओ वा अना मथो थोड़ो कच्चो दस वेड़े नानी चपरा बी वरी सट दई छोकरे के खड़ी भी रही मोके किस्मत सां जाओ आऊं त हिन जी झंड से वणे ते लाए बस कर पढ़ी त नासून चीरिया नबी थो जे सतनी मथो गुड़ियो इति जो तो झंड से वण ते लाया मायूं सुधरन असा अगे ही सुधरो छो त रिमोट इन्हनि वटि हिय जो बटन दियो हनन त मुड़ सके जनवरी में पगार न तो
दीनदार औरत मुर्स के दीनदार बने। हाने हाला जो हिकिड़ो दोस्त मूंसां गॾु हलंदो जलसन में अॻियां वेहे पर दाढ़ी न पियो रखे। हाणे जो मिलियो त 3 बटण ते दाढ़ी। मूं चयो छा थियो चिल्लो हणी आई 4 महीना। तारिक जमील जो बयान ॿुधी छा थियो हेॾो इनकलाब जे न को चिल्लो न को 4 महीना न को तो वारा जलसा। छा थियो जे कराची मां शादी कई त माई मिली आहे मौलवियाणी। पहिरीं राति चई रखें तो दाढ़ी या विझां सैंडल में गन। 4 साल आलमन जा वाइज ॿुधाई दाढ़ी न रखें रन रुगो तौर। दीनदार माहौल ठाहियो। हाणे सिद्ध बादशाह भी हो वरी बुजुर्ग भी हो पर उनके औरत भी दीनदार मिली। दीनदार बीबी ज़ुबैदा उन जो ना हिकिड़े ॾींहुं पंहिंजे मुड़ुस खे चई अलाह गंज ॾिनो अथई सुञो बुखियो त कोन्हे रब जे नाले ते रोज़ानो देगियूं लाए खुदा जे ख़ल्क़ खे खाराईंदो कर। हाँ ॾियो अलाह जे नाले तू नियत कंदे न हुते रन रोअण शुरू कंदी मुलनि खे ॾेई ॾेई भींग करे। भींग न पियो करे जन्नत में घर पियो ठाहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद घर आयो रोए पियो। ज़ाल जो छो तो रोए के पैसा इलाही थी आहिनि हुन वटि माल जाम थींदो रोअंदो असां वटि माल न आहे त रोऊं था। घरवारी चयो रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे थेलियूं वठी आ पैसा पैक था कयूं माण्हू सुम्हनि पाण मदीने जे मिसकीननि जे घरनि में थेलियूं पैसनि जूं था उछलियो। सॼी राति थेलियूं पैसनि जूं उछलियो। सुबुह जो हिसाब कयो 6.5 लख पैसा मिसकीननि में विराए। आए होई अल्लाह जे नाले ॾींदा। तू गॾु कर तू पन्ने जे बैंकुनि में रख अल्लज़ी जमा मालहू अदद या सब अन्न मालहू अखलद कल्ला। तो समझो आ त इहो कब्र में मूंसां गॾु हलंदो न न न क़ुरान त घरवारीअ जो मौला गंज ॾिनो अथई रोज़ानो देगियूं ला खुदा जे ख़ल्क़ खे खारा। अची जो ख़ैरात शुरू कई 5 साल पे देगियूं हलियूं। 5 साल पोइ हिकिड़े ॾींहुं खे ॼट अची हिनखे कन में चयो जे माण्हू भत बि तुंहिंजो था खाइनि गारियूं बि तोखे था ॾियनि। वॾा माण्हू कननि जा कचा हूंदा अथव जंहिं जेका फूक ॾिनी उनजे पोयां हिन ख़ैरात बंदि करे छॾी। ज़ाल खे ख़बर पई चई मुंहिंजो मुड़ुस कमु ग़लति कयो आहे अलाह जे नाले जी ख़ैरात बंदि कई ग़लति कमु कयो अथई। पर हाणे छा कई मौक़े ते सम्झाईंदोमांसि। जॾहिं हिकिड़े ॾींहुं मुड़ुस तयारु थियो वञे पियो पुछे काॾे चए वञा पियो बनी घुमण। चए मूंखे बि वठी हल। चए भले हल वठे। ओ बाग में वञी वेठी खूह आहे पाणीअ जो ऐट पियो हले लोटियूं पियो निकिरनि पाणी पियो भरिजे वाट पिया। शाम थी वई मुड़ुस अचे उथी हलो चए मां ॾिसां पई छा पई ॾिसे चए पाणी पियो निकिरे लोटियूं पियो भरिजनि वाट पिया भरिजनि बनी पई भरिजे पाणी खुटे ई नथो। हाणे मुड़ुस खे ख़ैरात वारी ॻाल्हि पई सम्झाए असुल ॻाल्हि पई सम्झाए त ख़ैरात वारी चए मां सुबुह की वेठी आहे 9 बजे की शाम जा 5 था लोटियूं पियो भरिजनि पाणी पियो निकिरे वठो पाणी खुटे ई नथो मसइलो सम्झ त मुड़ुस छाजो चरी हेठां कुदरती लंघ आहिनि कुदरती किरास आहिनि कुदरती जर आहिनि पाणी जेतिरो निकिरे पियो ओतिरो अचे पियो जेतिरो निकिरे पियो ओतिरो अचे पियो जेतिरो निकिरे पियो ओतिरो अचे पियो। त मुड़ुस खे चई पाण त चवंदो जेतिरो निकिरंदो आहे ओतिरो ईंदो आहे जेतिरो निकिरंदो आहे ओतिरो ईंदो आहे। अल्लाह जा बाना तू ख़ैरात ॾियण सां खुटी पई हा जो ख़ैरात बंदि करे छॾे मुर्खी पियो। ज़ाल खे चई तूं बनी घुमण न आई आहे तूं मूंखे मसइलो सम्झाइण आई आहे अॼु तोसां वाइदो थो कयां मरंदो मरी वेंदुमि पर अलाह जे नाले जी ख़ैरात बंदि कॾहिं कोन कंदुमि। शाह साहब जो जिन ॾिनो तिन जातो ॿिया मेड़ींदड़ सभई मुठा ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जो जायूं थियो जन्नत में ॾे रब जे नाले। मुसलमान होटलनि ते खपाईंदो मेलनि ते खपाईंदो खदड़नि ते घोरींदो ॻाइणनि खे ॾींदो अहिड़ी थी मूंखे कावड़ अचे पर कावड़ में बि ब्रेक तां लत नाहे खणणी केॾी बि कावड़ अचे गार नाहे ॾियणी केॾी बि कावड़ अचे जिथरी नाहे खणणी केॾी बि कावड़ अचे माण्हू नाहे मारणो मता ची मूंखे कावड़ अची वई पोइ माण्हू मार न नबी से कावड़ जो इलाज ॿुधायो फरमाए बीठा आहियो कावड़ आई आहे त वेही रहो वेठा आहियो त लेटी पओ अञा कावड़ नथी छॾे पाणी पियो
अन्या पचर नथी छॾे त नलके हेठां वेंझो छो त कावड़ आहे बाहि बाहि छा सां विसाइबी आहे छा सां हाँ कावड़ में भी हद किरास ना है करनी हमरा एकड़े शादी के औलाद न पई थे वरी बी के वरी टी वरी चौथी एकड़े वजे पियो हर ते चेनी साल के जे मां वञा तो हर ते मुरे मानी मोकिलियो ईअं न त मां बुखा हिन वञे हर बदो 9 10 11 12 1 हिननि मानी न मोकिलियोसि ही कावड़ में सीटियो अचे पियो घर जे दर ते पहुतो कोडर में अटकी किरी पियो रहंदो कावड़ वधी वियो हाणे को बुखा ॿियो धक लेकिन साल के जे तो मानी छो न मोकिली चे हुन छो न मोकिली चे हल तोखे तलाक ॿिए खे जे तोखे बि तलाक टीह खे जे तोखे बि तलाक चौथे खे निकिर तोखे त पाड़े जे माईअ भित तां कंदो मथे करे अदा ख़ैर घुर घर तो खाली करे चे बस कर त तोखे बि न तलाक ॾियां तलाक दे जोणे के पाड़े वारी केड़ो डो हो गयो कावड़ में भी ब्रेक ता लत न खड़ो तबूक जी लड़ाई गर्मिन में लगी जून जुलाई जो महीनो कजो तैयार जुम्मे जो डी हजारन जो इज्तिमा हुजूर ऐलान क्यों जान खपे माल खपे हजरत उस्मान उठी बिठो चे 100 उठ सामान सुधा यार डाडा छो न था जो सुभान अल्लाह बुलंद आवाज सा हाँ चांद सलाहियत रब जे नाले कुर्बान कर माता जिले सखर वारन के मुबारक ॾींदो आहे खुदा जो कसम जो साईं सालिह जहिड़ो मुजाहिद जिले सखर जो जन्नत सेक्रेटरी जंहिं डॉक्टर शहीद इस्लाम खां गुर्र सिखिया आहिनि ॾाढा छोरा था चओ सुभान अल्लाह हाँ पुलिस जो कोई मसइलो आहे फोन कर मौली सालिह खे DIG हुजे IG हुजे चीफ मिनिस्टर हुजे चीफ सेक्रेटरी केर भी हुजे मौली सालिह ॻाल्हाईंदो हाँ रब हिन में जुर्रत ॾिनी आहे छो त हिन डॉक्टर शहीद खां ये गुर्र सिखिया त उन ॾींहुं मुंहिंजे साम्हूं हिकिड़े माण्हू फोन कयसि DIG सकर सां मिलणो आहे चए अचो त मिलूंसि था पोइ मलाइको आहे छा हाँ जुर्रत आहे हिम्मत आहे बहादुरी आहे ये डॉक्टर शहीद सबक सेखारिया ऐं मौलाना सालिह में तरब उहे सलाहियत रखियो पुलिस जो मसइलो लाउड जो मसइलो बिरादरिन जो फोन कर ठका अची करे सब चो ॾाढा छो न था चओ सुभान मुबारक अथव जो रब एड़ी साफ़ क़ियादत नसीब कई अथव हाय हुजूर ऐलान कयो जान खपे माल खपे हजरत उस्मान उठी बीठो 100 उठ सामान सूधा जोर से ऐं हिते जे न मां ऐलान कया त ज़रूरत हेल त छॾियो हा न ॾींदे त पोइ पने अस्पताल खुली पई थी धक ई हिकु थींदो वाल ख़तम न ॾे हाँ हुनखे ॾियणो अचे थो त वठण बि अचे हुजूर फरमायो उस्मान ये वधाईंदे रब वधाईंदो चे 200 उठ हुजूर फरमायो उस्मान वधाईंदे अल्लाह वधाई चे 300 उठ हुजूर फरमायो उस्मान वधाईंदे अल्लाह वधाई 400 उठ यार ॾाढा चो न था चओ सुभाणे हुजूर फरमायो उस्मान जे वधाईंदे त अल्लाह वधाईंदे जे 500 उठ हुजूर फरमाए जे वधाईंदे अल्लाह वधाईंदे जे 500 घोड़ा भी हुजूर फरमा वधाईंदे अल्लाह वधाए जे 500 गेनियो सोन जो मिठा मोहम्मद रब जे नाले ॾिनम कबूल पवन हुजूर उते जो उते हथड़ा मुबारक कया हथ खणंदा वरी पंहिंजा पब मुबारक कया एॾा मथे हथ खणी हुजूर फरमायो माज़र उस्मान मौला अजो उस्मान एड़ी खैरात कया जो मां मोहम्मद फर्श ते राज़ी आ अर्श ते रब तो भी राज़ी थिया राजा चोरता जो सुभान अल्लाह जोर से हजरत उस्मान साईं ॿाहिरि मुल्क मां सामान घुरायो वापार जो सामान अॻे अॻे उठ ते माखी आहे हिकिड़ो फ़क़ीर आयो साईं बाबो बीमार आहे डॉक्टर माखी ॾसी आहे महांगी आहे वठी नथो सघां थोरी माखी ॾे उस्मान अल्लाह जे नाले थोरी हजरत उस्मान जे अखियुनि में ॻोड़ा रोई पियो जंहिं घुरेंदो अल्लाह जे नाले वरी थोरी चरियो आंजा हाय हाय नालो रब जो वधई आई थोड़ी अल्लाह हजरत उस्मान पांजे गुलाम के सॾ मुंहिंजे हेरिया आयो जे उठ जे सॼे पासे जेका माखी आई आहे टोटल हिन फ़क़ीर के रब जे नाले ते ॾेसि
टोटल उठ जी खबे पासे वारी मां खे रहिजी वियो नौकर चयो साईं इहा रहिजी वई आहे काॾे कया साईं फरमाए इहा बि ॾे न फ़कीर खे रब जे नाले फ़कीर वटि माखीअ जा दड़ा थी विया हज़रत उस्मान के बाहूं बधी चयईं खणा छाते माॾे त उठ बि कोन्हे सोने उस्मान जी सखा ॾिसां पाण फरमायूं जंहिं उठ ते माखी आहे न इहो उठ बि ॾे न फ़कीर खे रब जे नाले त मुंशी बाहूं बधी बीठो साईं न उठ जे पोयां 200 उठ हलंदा आहिनि इहो उठ न ॾियो ॿियो जेको वणेव उहो उठ ॾियो इहो उठ न ॾियो अल्लाह सोने उस्मान फरमायो इन उठ जे पोयां 200 उठ हलनि 250 हलनि जेके बि इन जे पोयां हलंदा आहिनि इहे टोटल उठ हिन फ़कीर खे रब जे नाले ते ॾेई छॾ उस्मान खे उठ प्यारा न आहिनि अल्लाह जो नालो प्यारो ॾाढा चवनि था जो सुभान अल्लाह ज़ोर जा बेटा ही चाहतो चे लतीफ तो चे घोड़ा रे घोड़ा करे निकरंदे रोई धड़ी दे धूड़ में वो तख्त ते धोई वो लाई दे निकलता शाह अब्दुल लतीफ चे लिबास सवारी लोई अग्या रावल भी गुरंदी रोकड़ो जेका दिनी हुंदई दोई अरे कमी दई सोई पोयो माल पराओ जेको अल्लाह जे नाले दिने वो तुझे कम जा मानू तो ये समझा तो अल्लाह जे नाले दिन सां मानू खोटी वेंदो आहे न या शैतान पट्टी पड़ी आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रस्ते दा वियो पे गरीब बैठो रस्ते जे कपड़ मूसा कलीम काॾे जे वञा पियो रब जे मुलाकात रब खे न्यापो ॾींदे जे हा जे रब खे चइजा मूंखे मानी त ढो करे खारा गरीबन खे त सूर ई पंहिंजा मौला वो गरीब चए थो मूंखे मानी ढो करे अल्लाह पाक फरमायो उमिरि थद वॾी थोरी थोरी करे पियो ॾियां त सॼी उमिरि खारायांसि हाँ गरीब का पुछ चे तो रोदी सब जानो खपाइंदो मथा मोतींदो पुछेस मूसा ओ गरीब जी अल्लाह तो चे रोदी सब जाइंदो खपाइंदो मोतींदो गाल कर जे रब के जो मार भले पर ड्रो करे त मरा बुख ते त साव न कड मूसा मौला ओ गरीब चे तो भले मार ड्रो त करा अल्लाह से हेडी भरी मलाइका के बतर हेड गरीब जे अगा रखे हिकड़ो गिरह भी न विजई सजी भरी खैरा तू तो रमजान में कहीं मुले जादो पकोड़ो खन तो खबर पवई कढई तो दोडा हाने अचे तो रमजान संजो हित बाऊ जो न हित जड़ा मोर्चे में बैठा हो जाओ 1 2 3 थी तो फाटक भी ट्रपी अल्लाह अल्लाह से बेटी बबरी बई खैरा अल्लाह टेंदी टे भरी टई खैरा जो थे मूसा ले था कर खबर जे रोदी आई पर मौत कोन आयो रोदी काजे के खपाई छडम तबे मौत कोन न रब मुके पाण त चो रोदी खुटे त मौत मो जे माडे त कोन मूसा ले सलाम आयो बाऊ बदी मुजा मौला रोजी खुटाई मौत न मोक अल्लाह फरमाए की मौत मोकलिया मा रोजी ड्यास पे वरी मोटाए मुखे पियो दे मां ड्यास पे मोटा मुखे मुझे नाले खैरात पियो करे देगियूं पियो लाए मुझे नाले ते दीदो पियो वने शायद थे जा इन खैरात जे सदके उम्र भी वधाए छड़ी मां रोजी भी वधाए छड़ी है सजी दुनिया मदरसन के खिलाफ मदरसा न हुजन हाने अमेरिका वाले पूछा कई तो ताजे मुल्क में मदरसा छो पिया वधन इनन जी बजट रखिया जेने स्कूल जी बजट आए रोड जी आए अस्पताल जी आए पर मदरसे जी बजट काने का मुसलमानन में कुरान जी एडी मोहब्बत जो मुसलमान कणक लहंदिया तब सडे दई विंदा वरी रमजान पूरो थींदो त फितरो भी सडे दई विंदा वरी हज वारी ईद गुजरंदी त ढोर कोंदा त भी चमड़ो सडे मदरसे में दई वेंदा अल्लाह ओ इन तुझे खैरात सदके जे करे अज भी मदरसा आबाद सुबह जो कुरान शाम जो कुरान रात जो कुरान मंझन जो कुरान जो आवाज पियो छे जमल मौलवी सालिया जे मदरसे में बच्चा कुरान ता पढ़न हाफिज था अज तमा दस्तार बंदी दिसंदो उनन बच्चन के तुझो लायो सजायो थियो जमल बच्चा कुरान ता पढ़न रब तो जे मलाइका इन कुरान जे सदके मां रब इन गोठ ता 40 साल अज़ाब हटाए चले राजा तो जो सुभान अल्लाह भैया तो बुलंद करो जो सुभान अल्लाह अब कुरान काथे पढ़बो सबई गालायो मदरसे में कुरान काथे पढ़बो सबई जवाब दो कुरान काथे पढ़बो काथे जोर सा वो मदरसो हले या बंद थे सबई गालायो
जेके चौदा मदरसो हले भैया त बुलंद करो जो सुभान अल्लाह भैया त भैया अमेरिका कुत्तो चे तो मदरसो बंद कयो यहूदी चवंदा मदरसो बंद कयो ईसाई चवंदा मदरसो बंद कयो हे असां वारी सुन्नी सरकार जो थी मदरसो बंद कयो पर ॿुधो हे देवबंदी इस्लाम जा हीरा पंहिंजे रत जे आखिरी कतरे ताईं मोहम्मद जे कुरान जे मदरसन के आबाद कंदा आहे हे त साईं जो मदरसो गरीब मदरसो मकरूद मदर केड़ो वडो इज्तिमा वा एकड़ो मुजाहिद उथी भी जैसे मां इन मदरसे में 10,000 लिखाण जे ला तैयार है केड़ो 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 वडो पिंडा एकड़ो मुजाहिद आंगुर मथे करे जैसे फरमा ता क़यामत आबाद फरमा कुरान जो तवारू जारी फरमा ए तालीमी कॉन्फ्रेंस में हजारन जो मजमू आयो आ हजार हे अल्लाह ये सब तुझे जो हथड़ा कयो बीठा खैर ॾियण खां पोइ दुआ क़बूल थींदी आहे अजा सभिनीनि जो सवाल इहो थी असांखे माफ़ फरमा असांखे माफ़ फरमा असांखे माफ़ फरमा असांखे दरगुज़र फरमा नफ़्स ऐं शैतान जे हमले खां बचा सिराते मुस्तक़ीम नसीब फरमा इन हज़ारनि जे मजमे खे क़बूल फरमा अॼु अर्श तां रहमत जी निगाह खणी ऐलान कर त जेके बि तालीमी कॉन्फ्रेंस में मौलाना सालेह जी दावत ते आया मां रब्बा जी सभिनीनि खे माफ़ करे जन्नत जो फैसलो करे ए अल्लाह नफ़्स ऐं शैतान जे हमले खां बचा असांजे अबे अम्मा ते रहम फरमा बच्चन ॿारनि ते रहम फरमा पोड़नि जवाननि ते रहम फरमा ओड़े पाड़े ते रहम फरमा पूरी उम्मत मोहम्मद करीम जी ते रहम फरमा रमज़ान जा रोज़ा नसीब फरमा तरावीह नसीब फरमा शब क़दर नसीब फरमा आमाल सालेह करण जी तौफ़ीक़ मता रमज़ान असांजे ज़िंदगियुनि जो आख़िरी रमज़ान ए अल्लाह रमज़ान त वरी ईंदो पर असां हुजूं अलाए न हुजूं ए अल्लाह हिन रमज़ान खे असांजे बख़्शण जो ज़रियो सभिनीनि जी हाज़िरी क़बूल फरमा क़ाइद जमीयत जी हिफ़ाज़त फरमा डॉक्टर साहब जो काफ़िलो आहे शहीद इस्लाम जो काफ़िलो आहे ए अल्लाह हिन जमीयत जे मुजाहिदनि जी हिफ़ाज़त फरमा कारकुननि जी हिफ़ाज़त फरमा डॉक्टर साहब जे कातिलनि खे फांसीअ ते पहुचा डॉक्टर साहब जे बचड़नि जी हिफ़ाज़त फरमा उन जे क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमा वो मुजाहिद जेको कारकुननि खे हिम्मत जज़्बो ऑफिसरनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत ॾियो ऐं अल्लाह उन ते किरोड़े रहमत नाज़िल फरमा सभु साथी दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना हबीबना मौलाना मोहम्मद वाला आलिहि व बारिक मौला जेतिरो टाइम दुनिया में रहाए कलमे जे तवार सां रहा जॾहिं पाण ॾे घुराए ज़ुबान ते पह कलमो जारी फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु